नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त शीशन जज ठठे जे हुकम ते सिविल कोर्ट सजावत जे सेकंड सिविल जज जमील अहमद राजपर जाती थाणे ते पहुची जाती थाणे जे SHO गुल मोहम्मद कातियार ऐं पुलिस जी वॾी नफ़री साण गॾु गुज़िरियल साल जे गॾु थियल मंशियात खे जाती थाणे जे साम्हूं वारी मैदान ते साड़ियो ऐं ज़ाया कयो वियो। इन मौक़े ते सिविल कोर्ट सजावल जे सेकंड सिविल जज सजावल जमील अहमद राजपर साफ़िन खे ॿुधायो त शीशन जज ठठे जे हुकम ते पूरे ज़िले में सभिनी थाणनि ते मंशियात जी सूरत में मौजूदु प्रॉपर्टी खे ज़ाया कयो पियो वञे। हिन सिलसिले में असां पंहिंजो फ़र्ज़ अदा कंदे जाती पुलिस सां गॾु इहो समूरी मंशियात साड़े ऐं ज़ाया करे रहिया आहियूं। जंहिं प्रॉपर्टी मुतालिक़ केस ख़तम थी चुका आहिनि। जॾहिं त SHO जाती गुल मोहम्मद कातियार चयो त असां अदालत सगोरी जे हुकम जा पाबंद आहियूं, जंहिं करे सेकंड सिविल जज जमील अहमद राजपर जे साम्हूं मंशियात खे साड़े ऐं ज़ाया करे रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़